शरारकोट के डिप्टी कमिश्नर इमदाद अली अबड़ की सदारत हेठि संदसि ऑफिस में शहीदान करबला के चहलम के हवाले से ज़िले अंदर अमन अमान की सूरत हाल के बरक़रार रखण ऐं बरामद थींदड़ मातमी जुलूसनि ऐं मजलसनि के हदनि में सफ़ाई सुथराई के हवाले से एक अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र के उलमाए कराम के एक वॾे अंग पिणु शिरकत कई। इजलास में पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि के लाॻापियल ऑफिसरनि ऐं मकानी इदारनि के ऑफिसरनि पिणु शिरकत कई। इजलास में डिप्टी कमिश्नर कंबर शदाकोट इमदाद अली अबड़ो चयो त करबला के शहीदनि के चालीहे के मौक़े ते सभिनी मज़हबी जमायतुनि सां तालुक़ रखंदड़ शहरी मज़हबी रवादारी ऐं भाईचारे वारी फ़िज़ा के बरक़रार रखण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। हिन चयो त ज़िले कंबर शदाकोट हमेशा पुरअमन रहियो आहे। इन बावजूद पुलिस पारां सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम किया विया आहिनि, जॾहिं त सिंध रेंजर्स पिणु सिक्योरिटी ऐं अमन अमान बहाल रखण लाइ सिंध पुलिस सां गॾु आहे। इन मौक़े ते मकानी इदारनि के ऑफिसरनि खे DC साहब हिदायत कई त हू चालीहे के मौक़े ते सफ़ाई ऐं रोशनी लाइ बहितर उपाउ वरिता वञनि। इन मौक़े ते गॾिजाणी में सिंध रेंजर्स के DSR मुनीर अहमद चयो त अमन अमान बरक़रार रखण लाइ पुलिस सां गॾु रेंजर सहकार पिणु करे रही आहे। उन सां गॾोगॾु मातमी जुलूसनि ऐं मजलसनि में पिणु रेंजर्स जा जवान गॾु रहंदा। गॾोगॾु ज़िले के दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि जी स्नैप चेकिंग पिणु रेंजर्स पारां कयो वेंदो। सालिह खुसो, इबरत न्यूज़, शहदादकोट।